अस्सलाम वालेकुम। उम्मीद थो कयां तव्हां हमेशह वांगुरु मुस्कुराईंदा रहंदव ऐं हमेशह वांगुरु हिकु सुठी उमेद सां नए ॾींहं जी शुरूआति कई हूंदी। अॼु वीकेंड हुयो, सोचियो त छो न हिकु नॉलेज शेयर कई वञे, कुझु ॿुधो वञे, कुझु ॿुधायो वञे। हिकु मॉडल हूंदो आहे जंहिंखे चवंदा आहिनि आइडा, AIDA। इहो मॉडल ॾाढो कामयाबु आहे। ख़ासि करे मां त पंहिंजी लाइफ में ॾाढो यूज़ कंदो आहियां। इन मॉडल सां 3-4 शयूं आहिनि जंहिंमें सक्सेसफुल थी सघो था। हिकु त हाउ टू मार्केट योर सेल्फ, पाण खे मार्केट कीअं कयो वञे, पंहिंजी एबिलिटी खे, पंहिंजी स्किल्स खे। उन खां अलावा जेकॾहिं को प्रेज़ेंटेशन स्किल्स में कोई पाण खे एक्सपर्ट करणु चाहे थो, या कहिड़ा टॉपिक्स हूंदा आहिनि उन में एसे लिखण लाइ या का राइटअप करण लाइ, त इहो आइडा जेको मॉडल आहे ॾाढो कामयाबु ईंदो आहे। आइडा आहे छा, जंहिंखे चवंदा AIDA। ए जो मतिलबु आहे अटेंशन, आई मीन्स इंट्रस्ट, D डिज़ायर, A एक्शन। कंहिं बि प्रोडक्ट खे, कंहिं बि एसे खे, कंहिं बि प्रेज़ेंटेशन खे जेकॾहिं शुरू में अहिड़ो को टाइटल ॾिनो वञे जीअं चयो अटेंशन, त हर कोई जेको तव्हांजो ऑडियंस हूंदो, जेको तव्हांखे ॿुधण वारो हूंदो या जेको तव्हांखे पढ़ण वारो हूंदो, त अहिड़ो टॉपिक रखियो वञे जो अटेंशन थी वञे। ठीकु आहे। उन खां बाद में उन टॉपिक खे अॻिते ईअं डिफाइन कयो वञे जीअं ॿुधण वारो, पढ़ण वारो उन में इंट्रस्ट पैदा करे, उन टॉपिक खे पढ़े या उन टॉपिक खे इंट्रस्ट ॾेई पढ़े, इंट्रस्ट ॾेई ॿुधे। उन खां बाद में डिज़ायर, D, त उन टॉपिक खे अहिड़ो रवां कयो वञे त उन में डिज़ायर पैदा थी वञे, अञा ॿुधूं, अञा पढ़ूं। उन खां बाद में आख़िरी आहे एक्शन। अटेंशन तव्हां करे छॾियो अॻु में पंहिंजे ऑडियंस खे, उन खां बाद में इंट्रस्ट पैदा कई, डिज़ायर पैदा कई, आख़िर में एक्शन छा आहे, छा करणु घुरिजे। जीअं कंक्लूजन हूंदी आहे त एक्शन सां गॾु इहो तव्हां बंदि करे सघो था। तो आइडा ॾाढो इम्पॉर्टेंट हूंदो आहे जेकॾहिं तव्हां हुनखे थोरो गौर सां ॿुधंदव ऐं इन ते थोरो अमल कंदव त ज़रूरु 3 या 4 जेके शयूं ॿुधायूं, मार्केटिंग करे सघो था, पंहिंजी प्रेज़ेंटेशन स्किल्स खे जेको न वैल्यूएट करे सघो था। तंहिंजे करे आइडा इज़ प्लेइंग वेरी इम्पॉर्टेंट रोल। AIDA। होप थो कयां जल्दी में ॿुधायो ऐं कुझु तव्हां ॿुधो हूंदो, थी सघे तव्हांखे अॻु में ई ख़बर हुजे, पर इन सां गॾु पंहिंजो ख़्यालु रखो ऐं कंहिंखे तंग न कंदा कयो। अल्लाह हाफ़िज़।